विछाया वार साजन सब जमा हुद गोली थी त गुजारिया ओ दिल बागे समझे हली आयो बाग मुझा भले थे भली आयो मुझी दिल मुझी दीद के दीदार जो मुझी दिल मुझी दीद अरे हारन जी हसरत नबी चारवा हर चादा मुझो यार खुद हारवा सुभान अल्लाह ओ अरे हारन जी हसरत नबी चारवा हर चादा मुझो यार खुद हारवा हर पाए घुमाया रखलाया वते हर पाए घुमाया रखलाया हर पाए घुमाया रखाया बते हार फेरो मिलो जो मंझड़ी और तेरा दिल ठामू रते जो धड़ी मुंह मुबारक मिठल ने नमू देखने मुझे नाले चयाई मुखे बानड़ी बार एड़ो मिलो जो वनी खैर था मुबारक मिली मुंह गुनाहगार के यार एड़ो मिलो जो वनी खैर था एड़ो एहसान जली थे गुलाम नबी बदन खुश थे तो कल थे गुलाम नबी अरे एहसान जली थे गुलाम नबी बदन खुश थे तो कल थे गुलाम नबी जो मुलाकात महफिल जो टाइम थी जो मुलाकात प्यार मिल दो मुखे आसराई न हो प्यार एड़ो मिलो जो वनी खैर था जो मुबारक मिली मुंह गुनाहगार के यार एड़ो मिलो मागे बाहेर धरायला गेला असं गाडी आहे तव्हां असां चार जमा खां बाद सते ॾींहं साईं गोस बालक मुड़ी दुनिया में साईं गोस बालक जो फैज़ आहे छो 10 करोड़ हिंदुनि खे साईं कलमो पढ़ाए मुस्लमान बणायो आहे हिते तव्हां ॿुधायो अॼु कंहिं जेकर चओ अॼु अनवर कढो हिकु बार बि आवाज़ पोइ ॿुधंदो सुनी नथा करे सघूं अलाह जी ताक़त आहे न 10 करोड़ हिंदुनि खे मुस्लमान संजी ॻाल्हि आहे पर जेको हिंदू जेको पंहिंजे मज़हब थो फेरे 10 करोड़ हिंदुनि खे कलमो पढ़ाए साईं गोस बालक मुस्लमान साईं गोस बालक जो एतिरो अल्लाह ताला जे हबीब कदुर थियो जो कि केतिरा साल मदीने आलिया में साईं गोस बालक दर्स ॾिनो आहे पढ़ायो आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ियारत करेंगे बच्चा तोखे छा घुर्जे घुर साईं फरमाए त साईं न मां न घुर्जे जेको तव्हां अता कयो बिस्मिल्लाह और ॿी राति जो वरी मंज़र थियो आहे त पाण
हाणे साईं बाबर शाह बादशाह जो औलाद शिया आहिनि इन्हनि जे पीर छो पवंदो इहो इन करे जो औलाद गोस बालक साईं जा आहिनि शियो सम्झी असां कोन इज़त कंदा आहियूं कई काफ़ी ॿिया सैयद आहिनि शिया आहिनि पर उनखे असां इज़त करे कंदा आहियूं जीअं मुंहिंजी आल आहिनि हुनजो बाक़ी मसइलो पंहिंजो आहे नारा हणो सही नमूने हणो अधु का नारा न हणो ऐं इनशा अल्लाह ताला मुंहिंजो इरादो आहे ईद खां बाद में आचर रात हाफ़िज़ मोहम्मद हसन खे अदी जन जो दावत ॾियो हुनखे मां दावत ॾियां उन राति बि जलसे पाण कंदासीं वधीक करामत साईं गोस बाला कई त उहो ॻाल्हाईंदो आलिम असां छा ॼाणूं हाणे नारा मां तव्हांजे घरां त सभु नारा हणूं त पोइ जीअं तव्हां जमात हुकुम कयो नारे तकबीर हेॾा वारा नारा न चवणा दुरला वारा नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफ नारे हैदरी मुर्शिद हुसैन नारे गौसिया नारे गोस्वान हजरत मुल्क जे चइनी सूबनि खां थोरो तव्हांखे करामत ॿुधायां साईं सजाद हुसैन जी हितां असां वियासीं 92 या 98 जो दौर हुयो 4 हाफ़िज़ 5 मां हुयो मोहम्मद हसन गॾु हुयो हुते जॾहिं पहुतासीं वञी त साईं फरमाए पुट किथां आया हो सराइकी में पुछियो अलाए थोरो ख़ामोश थी ॻाल्हि ॿुधो असांजो चवंदा पनो अकर खां अच्छा कौन थींदियूं असांजो चाचर कहिड़ा चाचर थींदियूं माना साईं जन खे असांजे ॿारनि जी बि ख़बर आहे असांजो साईं असां जोगाड़ूं त असांजो हिकिड़ो हाफ़िज़ राय बनातो राज ॾे उनखे ॾाढी त हेतिरी वॾो निमाज़ी आहे तमामु तकबर कंदो आहे तमामु हद खां ॿिए फर्ज़ त उन खां अलावा पढ़ंदो आहे इशराक पढ़ंदो आहे नफ़िल बि माना का इबादत न छॾींदो आहे वॾो इबादत घणी अहिड़ी असांजी सट न ॿ टे कदम पीना थी अचे मां राज ॾे पोइ पुछियो त ॾे ख़बर चयो मूंखे दिलि में हीअ बुराई आई मां चयो पोइ
तू जो चाह दाढ़ी रखे या न रखे वो पंहिंजो फेल आहे बाक़ी पग त असांजे गौसबाल हक़ जी आहे या न आहे मियां से गंज बख्श वारनि जो वॾो गुज़रत आहे शहीद बादशाह पोइ हुन दरिया में चिलो पचायो पियो बुज़ुर्ग जी न पियो ॾे ख़बर कूड़ो मारियो थी या न जमा कूड़ो अहिड़ो मारियो जो मुंहिंजा क़यामत ताईं पोयां न खोटाईंदा हाणे हे बि नेकोकार आहिनि निमाज़ी आहिनि पंहिंजे हर शइ हलायूं था पर जे का शइ न कन तरे वियो हुनजी हिक जी कमायल पया खाईंदा सो इहो बि थोरो असांखे ॾुख थियो आहे जन कनि दोस्तनि थोरो साईं जे शान में गुस्ताखी कई आहे मुल्तान वारनि जे शान में मता मारा सफ़ा सफ़ा ज़रे जी वञे थी जवानी में जानी फिरन दोस्ताने कयम पंध केला फिरन दोस्ताने कयम पंध केला लेकिन अवाने मुझाती न पाती असालो अवासा ज़रे जी न लाती है वञे थी